अल्लाह रब्बुल इज़्ज़त का दुआ है तो अल्लाह ताला असांजी अॼु जी इन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। रजबुल मुरज्जब जी इब्तिदा थी चुकी आहे ऐं मां पंहिंजे बयाननि में अक्सर इहा ॻाल्हि चई आहे त इस्लामी महीननि खे का न का फज़ीलत, का न का ख़ुसूसियत, को न को मक़ाम, को न को शर्फ़ हासिल आहे। इस्लामी महीननि जी इब्तिदा मुहर्रमुल हराम का ऐं यकम मुहर्रमुल हराम हज़रत सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु अन्हु जे विसाल जो ॾींहुं आहे। मुहर्रमुल हराम जी इब्तिदा हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु अन्हु जे फ़ज़ीलतुनि खे बयान करण सां शुरू थींदो आहे। छो इन जे करे जो जाथे भी हज़रत उमर जो नालो ईंदो आहे शैतान उतो रस्तो मटाए करे हलियो वेंदो आहे। जाथे भी हज़रत उमर जो नालो बुलंद थींदो आहे उन रस्ते तां हज़रत उमर जे दुश्मन खे लानतां जो वसकारो थींदो आहे। जाथे भी हज़रत उमर जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे उन महफ़िल जे मथां रब जी रहमत जो वॾो फुड़ो मींहुं वसंदो आहे। हज़रत उमर जंहिंजूं फ़ज़ीलतूं, जंहिंजो मक़ाम, जंहिंजो मर्तबो काइनात में अल्लाह जे नबीयनि खां पोइ सहाबाए किराम में हुज़ूर जे ग़ुलामनि, हुज़ूर जे जानिसारनि में बे नंबर ते जनाब सैयदना सिद्दीक़ अकबर खां पोइ जनाब सैयदना उमर फारूक जो मक़ाम मर्तबो कुतुब तारीख़ कुतुब में भरे पियो आहे। जो हज़रत सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाहु अन्हु के इहा फ़ज़ीलत हासिल हुई, इहो मक़ाम हासिल हो, इहो मर्तबो हासिल हो, इहो रुतबो हासिल हो, इहो एज़ाज़ हासिल हो जेको हिन काइनात जे रूए ज़मीन ते बे कंहिंखे इहो मक़ाम मर्तबो न मिली सघियो। जेको मर्तबो हज़रत अमीर उमर जे हिस्से में आयो, जेको मक़ाम हज़रत अमीर उमर खे मिलियो, जो हिन काइनात जे रूए ज़मीन ते हज़रत उमर मक्के जी सरज़मीन ते ॻाल्हाए थो, रब उन खे क़ुरान जी आयत बनाए थो छॾे। हज़रत उमर दिली तमन्ना थो करे मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़जे, रब मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़ण खे उम्रे जो भी हिस्सो बनाए तो छड़े, हज जो भी हिस्सो बनाए तो छड़े। त एस ताईं कंहिंजो उम्रो मुकम्मल न थींदो, एस ताईं कंहिंजो हज मुकम्मल न थींदो जेस ताईं मक़ाम इब्राहिम ते बरकातू नफ़िल न पढ़ंदो। हज़रत उमर ख़्वाहिश तो करे त अज़वाज मुतहरात जे जिस्म अतहर ते अज़वाज मुतहरात जे इन मुबारक चेहरे ते पर्दो हुजे, मुबारक चेहरे ते बे कंहिंजी नज़र न पए। हज़रत उमर ख़्वाहिश मदीनी जी सरज़मीन ते रखे थो। रब उन खे क़ुरान जी आयत में नाज़िल फरमाए हुकुम ॾेई तो छॾे त क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि जे मथां इहा शइ लाज़िम आहे त उहे पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे औरतुनि खे पर्दो कराइनि, उन्हनि जो चेहरो ढकाइनि। काइनात जे हिन रूए ज़मीन ते इहो मक़ाम मर्तबो हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु जे हिस्से में आयो। जो हज़रत उमर ख़्वाहिश ज़मीन ते कई, हज़रत उमर इरादो ज़मीन ते कयो, हज़रत उमर तमन्ना ज़मीन ते कई, हज़रत उमर अल्फाज ज़मीन ते पंहिंजी ज़बान मां अदा कया। पर रब हज़रत उमर जी ख़्वाहिश खे, हज़रत उमर जी तमन्ना खे, हज़रत उमर जे लफ़्ज़नि खे क़ुरान मजीद जो हिस्सो बणाए छॾियो। मुहर्रमुल हराम जी इब्तिदा, इस्लामी महीननि जी इब्तिदा हुज़ूर जे उन सच्चे जानशीन जे फ़ज़ीलतुनि बयान करण सां शुरू थिए थी। ऐं जॾहिं असां मुहर्रमुल हराम जी इब्तिदा खां हलूं पिया ऐं जॾहिं ॾह मुहर्रमुल हराम अचे थो त पोइ करबला जे शहीदनि जी यादि खे ताज़ो कयो थो वञे, उन्हनि जे लाज़वाल क़ुर्बानीनि जो ज़िक्र ख़ैर कयो वेंदो आहे त मुस्लमान पंहिंजे ईमान खे मज़बूत कनि, पंहिंजे ईमान खे अञा वधीक पुख़्तो कनि जो उहे बि करबला जे शहीदनि वांगुरु जान जो नज़रानो त ॾेई छॾनि पर उहे ईमान खे मज़बूत करण जे लाइ ऐं क़ुरान जे हुक्मनि ते ज़िंदगी बसर करण जे लाइ हर क़िस्म जे मुश्किलात खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु आहिनि। रबिउल अव्वल जी इब्तिदा 12 रबिउल अव्वल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कायनात में अचण जो महीनो ऐं रबिउल अव्वल हुज़ूर जी सीरत सुन्नत बयान कंदे गुज़रे थो।
हुजूर जे अखलाक हसन के बयान कंदे गुजरे थो, हुजूर जे खत्म नबूवत जो जिक्र खैर कंदे गुजरे थो। बिल्कुल एड़ी तरह जमात उस्सानी जो महीनो ताज़ो गुजरियो 22 जमात उस्सानी जनाब सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाहु अन्हु जे विसाले जो ॾींहुं गुज़िश्ता साल मूंखे यादि आहे अवां जे हिन ई इज्तिमा में 22 जमात उस्सानी जनाब सैयदना सिद्दीक अकबर जी फज़ीलतूं बयान कंदे गुजरियो हो। ऐं जमात उस्सानी जे महीने में जनाब सैयदना सिद्दीक अकबर जे फदाइल के इन जे करे भी जिक्र कबो आ, इन जे करे भी बयान कबो आ। जो सिद्दीक अकबर जे दुश्मनन के खबर पए त सिद्दीक अकबर जो मकाम केड़ो आला हो, केड़ो अरफा हो, केड़ो बुलंद हो, जो कायनात में नबीयन खां पो अफजलुल बशर बादल अंबिया जो लक़ब मिलियो त जनाब सैयदना सिद्दीक अकबर के मिलियो। उन जे करे मुसलमान जे मथा इहा ज़िम्मेदारी आयद आ त मोमिन भी पंहिंजे दिल में हुजूर जे गुलामन जी मोहब्बत के जिंदा रखे, मोमिन भी पंहिंजे दिल में सहाबा जे मकाम के जिंदा रखे। अज सहाबा जे शान में गुस्ताखी वो तो करे, सहाबा जे मथा तोहमतू वो तो हणे, सहाबा जे खिलाफ बदशत वो तो ॻाल्हाए जेके सहाबा जे मकाम जो पतो ही कोने। अज उन गुस्ताख के सिद्दीक अकबर जे मकाम जो पतो कोने, उमर फारूक जे मकाम जो पतो कोने, उस्मान ज़िन्नुरैन जे मकाम जो पतो कोने, हैदर कर्रार जे मकाम जो पतो कोने। हे कॉन्फ्रेंसूं इन जे करे मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि जो उलमाए कराम अचनि ऐं उलमाए कराम अची करे असांजे आॾो क़ुरान जी आयतुनि मां रब जे तौहीद जा तराना भी बयान करे ॿुधाइनि त असांजो ईमान मज़बूत थिए, अक़ीदो पुख्तो थिए, रब जी ज़ात ते यकीन कामिल थिए। उलमाए कराम अचनि ऐं अची करे असांजे आॾो हुजूर जी सीरत सुन्नत जो ज़िक्र खैर कनि, हुजूर जे अखलाक हसना जो ज़िक्र खैर कनि। तारी भी आयत थिए थी त असां उलमाए देवबंद जे उन लाज़वाल तारीख के पढ़ो, तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे लाइ जिन अकाबिरीन, जिन असलाफ, जिन उलमा कुर्बानी ॾिनियूं, मेहनत कई, पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾिनो, बच्चा कुर्बान कया, माल कुर्बान कयो, औलाद कुर्बान कई, पर उन्हनि ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त पंहिंजे खून सां कई। अॼु असांजे मथां बि इहा ज़िम्मेदारी आयत थिए थी त हिननि प्रोग्रामनि में अची करे ख़त्म नबूवत जे मुहाफ़िज़नि जो ज़िक्र खैर ॿुधी करे पंहिंजे दिल में भी अक़ीदे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जो या वधीक पुख्तो अज़म इरादो कयो। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, लाउडर में मज़ो, शाने सहाबा, नारे तकबीर। ये जलसा इन जे करे भी मुनक़िद थींदा आहिनि त हुजूर जे मुबारक ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ पुख्तो अज़म इरादो कयूं। हुजूर जी सीरत सुन्नत जो ज़िक्र खैर ॿुधी करे पंहिंजूं ज़िंदगियूं हुजूर जी सीरत सुन्नत जे नक्श कदम जे मुताबिक बसर करण जो वाइदो ऐं वचन कयूं। अबा उलमा इकराम इहो ई ॿुधाईंदा आहिनि। मूंखां पहिरियों मौलाना अब्दुल करीम चौहान भी अवां जे आॾो आका जी सीरत सुन्नत बयान कई। मूंखां पोइ भी खोड़ सारा आलिम आहिनि जेके अवां जे आॾो पंहिंजे सुहिणे अंदाज़ में, पंहिंजे बहितरीन अंदाज़ में आका जी सीरत सुन्नत बयान कंदा। त हिननि जलसनि जो इहो फ़ाइदो भी आहे त हुजूर जी सीरत सुन्नत जो ज़िक्र खैर भी थिए थो। त हे प्रोग्राम इन जे करे मुनक़िद कया वेंदा आहिनि त उलमाए इकराम अचनि ऐं अची करे असांजे आॾो हुजूर जे ग़ुलामनि, हुजूर जे जानिसारनि, हुजूर जे सहाबा जो मक़ाम मर्तबो बयान करे ॿुधाइनि त उन मुनकिर खे, उन ज़िंदीक़ खे, उन मलऊन खे, उन सहाबा जे दुश्मननि खे सहाबा जे मक़ाम जो पतो पए। जेके सिद्दीक़ अकबर जो मक़ाम जो पतो कोन्हे उहो ज़बान दराज़ी करे थो, उहो बहतान बाज़ी करे थो। अॼु मां उनखे दावत फ़िक्र थो ॾियां, अचो उलमाए देवबंद जे हिन प्रोग्रामनि में तोखे सिद्दीक़ अकबर जो मक़ाम बयान करे ॿुधाईंदा। सिद्दीक़ अकबर जो मक़ाम त उहो हो जो सिद्दीक़ अकबर खे इहो लक़ब मिलियो। नारे तकबीर, शाने सिद्दीक अकबर, आवाज़ काढ़िया जी, शाने सिद्दीक अकबर, नारे तकबीर। हिकु लाउड वारे जो लाउड सुस्ता, ॿियो पंडाल में वेठल मजमो भी सुस्ता। लाउड अहिड़ो त जो हाणे ई पूरो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने सिद्दीक अकबर, नारे तकबीर। अफजलुल बशर बादल अंबिया जो लक़ब जनाब सैयदना सिद्दीक अकबर खे मिलियो। ऐं मां उन अॼु जे यज़ीद खे ॿुधाइण चाहियां थो त जहिड़ी तरह जनाब सैयदना सिद्दीक अकबर पंहिंजे दौर जे मुसैलिमा कज़्ज़ाब सां मुक़ाबिलो कयो, अॼु मुंहिंजा उलमाए देवबंद भी हिन दौर जे यज़ीदनि जे ख़िलाफ़ मैदान ते बीठा आहिनि
मैदान जिहाद में झंडो बुलंद कयूं बीठा आहिनि। उन वक्त भी हजरत अबू बकर सां हुजूर जे गुलामन साथ निभायो ऐं उन खां पोइ ताबईन तबा ताबईन सां उलमाए देवबंद सां हुजूर जे गुलामन साथ निभायो, हुजूर जे सच्चन उम्मतिन साथ निभायो। ताजु जे दौर में भी कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान जी सरबराही में, हजरत मौलाना फजलुर रहमान जी क़यादत में असांजा अकाबिर उलमा, असांजा असलाफ, असांजा बुजुर्ग, असांजा रहनुमा ऐं इन्हनि वक्त जे यज़ीद जे ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयूं बीठा आहिनि, मैदान कारसाज़ ते बीठा आहिनि, मैदान जिहाद ते बीठा आहिनि। पोइ जो तव्हां बि वाइदो कयो त इंशाअल्लाह उलमाए देवबंद सां कुल्लो कुल्ले में मिलाए करे बीहंदासीं। इंशाअल्लाह उलमाए देवबंद सां इंशाअल्लाह आखिरी वक्त ताईं साथ निभाईंदासीं। इंशाअल्लाह तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान हक़ जे आलिमन जो साथ ॾींदो। इंशाअल्लाह हक़ जे आलिमन जो साथ ॾींदो त ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हिते बि हुजूर जे ग़ुलामन में तव्हांजो नालो लिखियो वेंदो त क़यामत जे ॾींहुं बि हुजूर जे ग़ुलामन में तव्हांखे सॾे करे उथारियो वेंदो। क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो हुजूर जो ग़ुलाम अबू बकर अचे, क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो हुजूर जो ग़ुलाम उमर पेश थे, क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो हुजूर जो ग़ुलाम उस्मान ज़ुन्नूरैन अचे, क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो हुजूर जो ग़ुलाम हैदर कर्रार पेश थे, क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो हुजूर जो ग़ुलाम सुहिणो बिलाल अचे। त पोइ इंशाअल्लाह असां बि सहाबा जे इज्जतुनि जी हिफ़ाज़त जो वाइदो ऐं वचन कयूं था। अॼु असां बि इहो वाइदो कयूं था त सुहिणे सिद्दीक़ अकबर जे अज़मतुनि जा तराना बुलंद कंदासीं, सुहिणे उमर जे इज्जतुनि जी हिफ़ाज़त कंदासीं, सुहिणे उस्मान ज़ुन्नूरैन जे सखावत जो ज़िक्र ख़ैर कंदासीं, सुहिणे हैदर कर्रार जे शुजाअत ऐं बहादुरी जो ज़िक्र ख़ैर कंदासीं। त असां हुजूर जे सहाबा हुजूर जे ग़ुलामन जे इज्जत ऐं नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ वाइदो ऐं वचन कयूं था त पोइ इंशाअल्लाह रब जी बारगाह में उमीद आहे त पोइ क़यामत जे ॾींहुं तोखे मूंखे सॾियो वेंदो त ईअं सॾियो वेंदो त हुजूर जे सहाबा जो ग़ुलाम पेश थे, हुजूर जे सहाबा जे इज्जतुनि जो मुहाफ़िज़ पेश थे, हुजूर जे सहाबा जे अज़मतुनि जो बयान करण वारो पेश थे। पोइ क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो हसन चौहान जो फलाणो मर्द मुजाहिद जंहिं हसन चौहान जे जलसे में वेही करे हुजूर जे सहाबा जे इज्जतुनि अज़मतुनि जा नारा बुलंद कया हा, अॼु उहो पेश थे, ॿियो को अमल कोन्हे। पोइ हुजूर जे ग़ुलामन जे इज्जतुनि जो ज़िक्र करण जे सदके इंशाअल्लाह असां बि उन्हनि सां गॾु जन्नत हूंदासीं। नारे तकबीर। शाने सहाबा, शाने सहाबा। हे प्रोग्राम इन जे करे मुनक़िद कया वेंदा आहिनि त असां हिननि प्रोग्रामनि में अचूं ऐं अची करे पंहिंजे ईमान खे ताज़गी बख़्शूं। रजबुल मुरज्जब जो महीनो शुरू थी चुको आहे, हुजूर जी मेराज जो महीनो आहे, आका जे मेराज जो महीनो आहे। मां क़ुरान जी आयतुनि खे पढ़ंदो वञा थो, मूंखे पूरो क़ुरान आका जी मदह बयान कंदे नज़र अचे थो। अॼु जे ज़माने में को शाइर कंहिंजी तारीफ़ में शेर लिखंदो आहे, को शाइर कंहिंजी तारीफ़ में शेर लिखंदो, नात ख़ान शेर पढ़ंदो ऐं को शाइर हुजूर जी मदह में शेर लिखंदो, नात ख़ान शेर पढ़ंदो। उहो पंहिंजे अंदाज़ में मदह बयान थो करे, पंहिंजे अंदाज़ में आका जी सीरत बयान थो करे। शाइर पंहिंजे अंदाज़ में आका खे ख़िराज तहसीन पेश कयो, शाइर पंहिंजे अंदाज़ में आका जी मदह सराई कई, नात ख़ान पंहिंजे अंदाज़ में आका जी मदह सराई कई। वेठलनि ॿुधी करे पंहिंजे दिलि खे राहत बख़्शी। अॼु काइनात जो ज़र्रो ज़र्रो आका जी मदह बयान कंदे नज़र थो अचे, काइनात जो रूहो रूहो आका जी मदह बयान कंदे नज़र थो अचे। मां जेकॾहिं चंड जी चांडोकी ते नज़र थो कयां, आका जी मदह थी नज़र अचे, सिज जी रोशनी ते नज़र थो कयां, आका जी मदह नज़र थी अचे, काइनात जे वजूद ते नज़र थो कयां, आका जी मदह नज़र थी अचे। पर जेकॾहिं मां बक़दम अॻिते हली करे क़ुरान मजीद खे खोलियां थो, क़ुरान जे वर्कनि जो मुतालिओ कयां थो, क़ुरान जी आयतुनि खे ॾिसां थो, मूंखे पूरो क़ुरान सूरह फातिहा जे अलहम्द खां वठी करे सूरह वन्नास जे सीन ताईं आका जी मदह
बयान करने नजर तो अचे कुरान जी आयत खोलिया तो कदे कुरान मुखे आका जे नबूवत रिसालत जो बयान करने नजर तो अचे कुरान काथे मुखे आका जे नबूवत जी मदा सराई बयान करने नजर तो अचे मां कुरान जो आयत पढ़ा तो कुरान काथे मुखे हुजूर जे खत में नबूवत जो बयान करने नजर तो अचे कुरान काथे मुखे आका जे मक्के जी जिंदगी जो बयान करने नजर तो अचे कुरान काथे मुखे आका जे मदीने जी जिंदगी जो बयान करने नजर तो अचे कुरान काथे मुखे मस्जिदुल हराम में आका जे अंदाज़े इबादत के बयान करने नजर तो अचे तो कुरान काथे मुखे गारे सोर थे कुरान जो आयत नाजिल थी थन आका जे कल्ब अतर ते नाजिल थी थन जनाब जिब्राइल आका जे आयो कुरान जो आयत पढ़े तो आका कुरान जी आयतुन जी तिलावत तो करे कुरान मुखे हर अंदाज में आका जी मदा बयान कंदे नजर तो अचे हर एतबार से कुरान जी आयतू आका जी मदा सराई बयान कंदे नजर थी अचन कदे कुरान वज़ुहा जो लक़ब थोरे कदे कुरान वल्लैल इज़ा यग़शा जो बयान तो करे कदे कुरान या अय्युहल मुद्दस्सिर चई करे मुखातिब तो थे कदे कुरान या अय्युहल मुज़म्मिल चई करे मुखातिब तो थे कदे कुरान अलम नशरह लक सदरक चई करे मुखातिब तो थे कदे कुरान यासीन जो जिक्र तो करे कदे कुरान आका जे मदीने जो जिक्र तो करे कदे कुरान आका जे शहर मक्का जो जिक्र तो करे पूरो कुरान आका जी मदा बयान कंदे नजर तो अचे वो गोया मां ही चवण ते मजबूर तो थिया त पूरो कायनात आका जी मदा सराई बयान कंदे नजर थी अचे पर पूरो कुरान भी आका जी तारीफ बयान कंदे नजर तो अचे कुरान असा के यो मफहूम थोड़े या माना थोड़े यो पैगाम थोड़े त हिन कायनात के रब वजूद बख्शो मोहम्मद अरबी जे कदमन जे सदके हिन कायनात के रब है रौनकू ॾिनियूं मोहम्मद अरबी जे कदमन जे सदके कुरान जी आयतुन जी तिलावत तो क्या पैगाम ही हो तो मिले त हजरत आदम के रब सफीउल्लाह बनायो मोहम्मद अरबी जे सदके मूसा के कलीमुल्लाह बनायो मोहम्मद अरबी जे कदमन जे सदके ईसा के रूहुल्लाह बनायो मोहम्मद अरबी जे कदमन जे सदके इब्राहिम के खलीलुल्लाह बनायो मोहम्मद अरबी जे कदमन जे सदके ऐ पूरी कायनात के रब वजूद बख्शो त मोहम्मद अरबी जे कदमन जे सदके नारे तकबीर शाने कुरान शाने कुरान शाने मुस्तफा नारे तकबीर सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना मां जने मेराज जी इब्तिदा किया थो मेराज जे वाक़े के बयान किया थो त मां बयान कंदे तारीख जे कुतुब के पढ़ंदे कुरान जी आयतुन जो मुतालियो कंदे कुरान जे मफ़हूम ऐं तफ़सीर के पढ़ंदे हज़रत मूसा ताईं पहुचा थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के रब इहो मक़ाम ॾिनो जेको ॿियनि नबियनि खे न मिलियो 1.25 लाख नबियनि मां जेको मक़ाम हज़रत मूसा खे मिलियो ॿिए कंहिं नबी के न मिलियो रब हज़रत मूसा के कलीमुल्लाह जो एजाज़ ॾिनो कलीमुल्लाह जो खिताब ॾिनो हज़रत मूसा तूर सीना जबल ते अचे थो आवाज़ तो अचे या मूसा आवाज़ तो अचे या मूसा हज़रत मूसा जवाब थो ॾे या अल्लाह लब्बैक या अल्लाह मूसा हाज़िर हा मूसा पेश पियो आवाज़ तो अचे मूसा मां तोखे कलीमुल्लाह बनाए छॾियो मां तोखे इहो मक़ाम ॾिनो जो तू मूसा कलाम कयो तू मूसा कलाम कयो कायनात में ॿिए कंहिंखे इहो मक़ाम न मिली सघियो मूसा जेको तोखे मक़ाम ॾिनो अथमि मां कुर्बान वञा हज़रत मूसा जे मक़ाम था मां कुर्बान वञा हज़रत मूसा जे मर्तबे था मां कुर्बान वञा हज़रत मूसा जे अज़मतुनि जा ज़िक्र ख़ैर था हज़रत मूसा तो चए या अल्लाह कलीमुल्लाह त बनाए छॾी इहो मक़ाम त ॾेई छॾी पर दिल जी तमन्ना ॿी काहे दिल जी आरज़ू ॿी काहे दिल जी उम्मीद ॿी काहे रब चए थो मूसा कहिड़ी तमन्ना है हज़रत मूसा तो चए या अल्लाह तमन्ना इहा आहे हे अखियूं बेताब आहिनि तुंहिंजे दीदार जे लाइ हे चेहरो बेताब आहे अल्लाह तुंहिंजे दीदार जे लाइ कलीमुल्लाह त बनाए छॾी पर पंहिंजो दीदार बि कराए पंहिंजे दीदार सां बि मां मूसा खे इहो एज़ाज़ ॾेई छॾ त मूसा जूं अखियूं रब तुंहिंजो दीदार कनि रब तोखे ॾिसनि रब मूसा जूं अखियूं बेताब आहिनि तुंहिंजे दीदार जे लाइ रब इरशाद थो फरमाए मूसा तुंहिंजी अखियुनि खे उहा ताक़त कोन्हे जो मां रब जो दीदार करे
सघन, तुझी अखियुनि खे उहा वुसत न मिली आहे जो मां रब जो दीदार करे सघन। मूसा तो चए, हा अल्लाह इहा ताक़त मिली तोसां कलाम करे सघां थो त इहा ताक़त में मिलंदी तुंहिंजो दीदार करे सघंदुमि। मूसा इसरार थो करे, अल्लाह फरमाए थो मूसा इसरार थो करे त पोइ ठीकु आहे, मां पंहिंजी नूरानी तजल्लियात मां हिकिड़ी तजल्ली सटियां थो तूर सीना जबल ते, जंहिं जाइ ते बीठो आहे इन जाइ ते पंहिंजी नूरानी तजल्लियात मां हिकिड़ी तजल्ली सटियां थो। तू जेकॾहिं मुंहिंजे नूरानी तजल्लियात जे अनवारात खे बर्दाश्त करे रहे त पोइ मुंहिंजी ज़ियारत बि करे वेंदे। हज़रत मूसा चए थो, तयार आहियां या अल्लाह, तुंहिंजे अनवारात जे तजल्लियात जे इन अनवारात खे बर्दाश्त करण जे लाइ मूसा तयार आहे। रब आसमान था तूर सीना जबल ते पंहिंजे नूरानी तजल्लियात मां हिकिड़ी तजल्ली सटे थो। हज़रत मूसा उन तजल्ली जे अनवारात खे बर्दाश्त नथो करे सघे, बेहोश थी थो वञे ऐं उन तजल्ली सचण जे करे उहो तूर सीना जबल राख में तब्दील थी थो वञे, सुरमो बणिजी थो वञे, कोयलो बणिजी थो वञे। हज़रत मूसा बेहोश थो थी वञे। जॾहिं होश में थो अचे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे मुखातिब थी करे चए थो, या अल्लाह या अल्लाह या अल्लाह, एज़ाज़ इहो ॾिनी कलीमुल्लाह बणाई, या अल्लाह पर इहो मकाम मूंखे कोन मिलियो, इहा ताक़त मुंहिंजी अखियुनि में न आहे जो रब मां तुंहिंजो दीदार करे सघां। ऐं जॾहिं मां इन वाक़िए ते नज़र कयां थो पोइ इहो चवण ते मजबूर थो थियां, गोया उन वक़्तु रब उहा तजल्ली सटे काइनात जे पूरे हिन रूए ज़मीन जे तमाम इंसाननि खे इहो पैगाम ॾिनो, क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे इहो पैगाम ॾिनो, सवा लख नबियनि जे लाइ इहो पैगाम ॾिनो, हिन पूरी उम्मत जे लाइ इहो पैगाम ॾिनो त मां रब आदम खे सफ़ीयुल्लाह बणायो, मां रब इब्राहिम खे खलीलुल्लाह बणायो, मां रब ईसा खे रूहुल्लाह बणायो, मां रब मूसा खे कलीमुल्लाह बणायो। इन्हनि खे एज़ाज़ ॾिनो, मक़ाम ॾिनो, मर्तबो ॾिनो, पर मुंहिंजे दीदार जो मक़ाम मर्तबो, मूंखे ॾिसण जो मक़ाम ऐं मर्तबो काइनात में ॿिए कंहिंखे न मिली सघियो। इहो जेकॾहिं मां रखुमि सिर्फ़ पंहिंजे महबूब जे लाइ रखुमि, जेकॾहिं मुंहिंजे दीदार जो मक़ाम मर्तबो मिलंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे महबूब खे मिलंदो। इहो मक़ाम आहे मुंहिंजे महबूब जे लाइ आहे। ऐ मुंहिंजा महबूब हली आसमाननि जी सैर ते त मां रब तोखे पंहिंजो दीदार करायां। नारे तकबीर, नारे तकबीर। इहो मक़ाम ऐं मर्तबो आका जे हिस्से में थो अचे, आका जे एज़ाज़ में थो अचे। ऐं जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत जिब्राईल खे चए थो, जिब्राईल वञ मुंहिंजे महबूब खे अर्शनि जी सैर ते वठी आ, वञ मुंहिंजे महबूब खे वठी अच अर्श मुअल्ला जे सैर जे लाइ, सिदरतुल मुंतहा जे सैर जे लाइ, जन्नत जे सैर जे लाइ, आसमाननि जे सैर जे लाइ वठी आ। मां रब अॼु इंतज़ामात कया आहिनि, मुंहिंजो महबूब अॼु आसमाननि जी सैर ते ईंदो। दुनिया जो आशिक़ बि पंहिंजे महबूब जे इस्तक़बाल जे लाइ जेको आहे गुलनि जूं पतियूं निशावर कंदो आहे, गुलनि जा हार विझंदो आहे, ख़ुशी जो इज़हार कंदो आहे। ख़ुशी जा मुख़्तलिफ़ इज़हार थींदा आहिनि, को गुल छटे ख़ुशी जो इज़हार थो करे, को बेत ॻाए ख़ुशी जो इज़हार थो करे, को शेर लिखी ख़ुशी जो इज़हार थो करे, को मुर्की करे ख़ुशी जो इज़हार थो करे, को तोहफ़ा तहाइफ़ ॾेई ख़ुशी जो इज़हार थो करे त मुंहिंजो महबूब थो अचे। अॼु ख़ुशी आहे, ख़ुशीअ में महके पियो थो पए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं पंहिंजे हबीब खे आसमान जे सैर जे लाइ घुरायो, रब फरिश्तनि खे हुकुम ॾिनो, रब फरिश्तनि खे हुकुम ॾिनो, ए मुंहिंजा फरिश्तो, ए मुंहिंजा फरिश्तो, अॼु मुंहिंजो महबूब आसमान जी सैर ते थो अचे। अॼु मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद और सलाम जा नज़राना पेश कयो। अॼु मुंहिंजो महबूब आसमाननि जी सैर ते थो अचे। अॼु जन्नत जा 8 फाटक खोले छॾियो, मुंहिंजे महबूब जे एज़ाज़ में जन्नत जा दरवाज़ा खोले छॾियो, सिदरतुल मुंतहा जा दरवाज़ा खोले छॾियो, अर्श मुअल्ला जा दरवाज़ा खोले छॾियो। मुंहिंजो महबूब आसमान जी सैर ते थो अचे। ऐं जॾहिं हज़रत जिब्राईल खे हुकुम थो थिए त वञ मुंहिंजे महबूब खे आसमाननि जी सैर जे लाइ वठी आ, हज़रत जिब्राईल अचे थो ऐं मके जी सरज़मीन ते पहुचे थो, हुज़ूर जे मुबारक घर जे ॿाहिरां पहुचे थो। गौर कजो मेराज जे वाक़े ते, मेराज जो वाक़ियो आका जो उहो मक़ाम, आका जो उहो मर्तबो बयान थो करे जो पूरी काइनात में इहो मक़ाम ॿिए कंहिंखे न मिली सघियो। अक़ीदे खे दुरुस्त कजाए, मेराज जो वाक़ियो ॿुधी करे पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कजाए। हिन मेराज जे वाक़े मां हज़रत जिब्राईल आका जे दरवाज़े ते थो अचे, दरवाज़ो बंद आहे, आका नबूवत जे
बिस्तरे थे आरामी हिन हजरत जिब्राइल अल्लाह रब्बुल इज्जत जी बारगाह में गुजारिश तो करे, या अल्लाह तुझे महबूब के वचन आयो आया मेराज जिलाए, तुझे महबूब के वचन आयो आया आसमान जी सैर जिलाए, तू जो महबूब नबूवत जे बिस्तरे थे आरामिया, या अल्लाह घर जो दरवाजो खटखटाए तुझे महबूब के निंद्रमा बेदार कया निंद्रमा उठाया। रब तो फरमाए जिब्राइल न दरवाजो न खटखटाए जाए, दरवाजे के न जाए जाए, मुझे महबूब जे आराम में खलल पहुंची वींदो, आराम में खलल पहुंची वींदो, मां रब इहो भी बर्दाश्त न तो क्या त दरवाजो खटखटे ए मुझे महबूब जी निंद्र में खलल पहुंची वने। जिब्राइल तो चया अल्लाह वो की उठाया आराम में अंदर की दाखिल थिया। रब हुक्म तो करे जिब्राइल नबूवत जे बिस्तरे थे मुझे महबूब आरामिया तू छत फाड़े करे मुझे महबूब जे हुजरे में अंदर दाखिल थी। हजरत जिब्राइल छत फाड़े करे अंदर दाखिल तो थे, नबूवत जे बिस्तरे थे अल्लाह जो महबूब आरामिया हजरत जिब्राइल से थो वरी अल्लाह जी बारगाह में गुजारिश तो करे, या अल्लाह नबूवत जे बिस्तरे थे तू जो महबूब आरामिया या मोहम्मद चई करे उठारियास लोडायास भला जिस्म खे त निंद्रमा बेदार थे सदियास आवाज दियास या मोहम्मद चई करे सदियास। रब तुझे जिब्राइल खबरदार खबरदार मां रब भी पंहिंजे महबूब खे कुरान में या मोहम्मद चई करे नाहे सडियो, मां रब खे भी जॾहिं पंहिंजे महबूब सां कलाम जी ज़रूरत पेश पई आहे ॻाल्हाइण जी ज़रूरत पेश पई आहे, मां रब भी पंहिंजे हबीब जूं सिफ़ात बयान करे कलाम कयो आहे। काथे या अय्युहल मुद्दसिर चई करे कलाम कयो, काथे या अय्युहल मुज़म्मिल चई करे कलाम कयो, काथे वज़ुहा चई करे कलाम कयो। मां रब भी पंहिंजे हबीब खे कुरान में या मोहम्मद चई करे नथो सॾियां त जिब्राइल तू मुंहिंजे महबूब खे या मोहम्मद चई करे कीअं सॾु कने। जिब्राइल तो चए अल्लाह पोइ कीअं सॾु कयांसि। रब तो हुकुम फरमाए जिब्राइल मुंहिंजे महबूब जे क़दमनि ॾे वञ, मुंहिंजे महबूब जे पेरनि ॾांहुं वञ, पंहिंजा नूरानी चप मुंहिंजे महबूब जे क़दमनि सां मिलाए, पंहिंजा नूरानी चप मुंहिंजे महबूब जे क़दमनि जी तिरी सां मिलाए। जिब्राइल हुजूर जे क़दमनि ॾांहुं अचे थो, हुजूर जी पेरां दी का अचे थो। इन हसन चौहान जा ज़रूरतमंद ग़ैरतमंद मुस्लमानो मुंहिंजी ॻाल्हि खे दिलि जी फरही ते नोट कजो, अक़ीदे जी इस्लाह कजो। अॼु जो मुल्लो अॼु जो मौलवी मिंबर ते वेही करे अॼु जो मौलवी हिन उम्मत जो अक़ीदो ख़राब करण जी कोशिश करे थो। हलवे जी प्लेट ते आका जी दावत थो करे, हलवे जी प्लेट ते आका खे सॾे थो, भत जी देग ते माण्हुनि जो अक़ीदो ख़राब थो करे त मदीने जो मीर मुंहिंजी दावत ते हिते आयो आहे। गौर कजांइ मुंहिंजे लफ़्ज़नि ते, गौर कजांइ पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कजांइ। मदीने जे मीर जे लाइ अॼु जो मौलवी चए थो त नूर आहे बशर न आहे। गौर कजांइ त हिते नूरानी मखलूक जो सरदार आका जे क़दमनि सां पंहिंजा नूरानी चप मिलाए थो। जिब्राइल नूरानी मखलूक जो सरदार आहे, नबूवत जे बिस्तरे ते आरामी बशरी मखलूक जो सरदार आहे। मक़ाम मर्तबो ॾिसजांइ बशरी मखलूक जे सरदार जो, मक़ाम मर्तबो ॾिसजांइ नूरानी मखलूक जे सरदार जो, बशरी मखलूक जे सरदार जो मक़ाम मर्तबो इहो आहे त नबूवत जे बिस्तरे ते आरामी आहे ऐं नूरानी मखलूक जो सरदार पंहिंजा चप बशरी मखलूक जे सरदार जे पेरनि सां मिलाए करे इहो पैगाम थो ॾे त बशरी मखलूक जे हिन सरदार जी ख़िदमत ते नूरानी मखलूक भी मामूर आहे त नूरानी मखलूक जो सरदार भी मामूर आहे। अॼु जिब्राइल जो मक़ाम इहो आहे जो जिब्राइल जा चप आहिनि, मदीने जे मीर जा क़दम आहिनि। अॼु नूरानी मखलूक जे सरदार जो मर्तबो इहो आहे जो नूरानी मखलूक जे सरदार जो चेहरो आहे, बशरी मखलूक जे सरदार जा कदम आहिनि। अॼु जो मुल्लो रुगो हुजूर खे नूर चई करे हुजूर जे मक़ाम मर्तबे खे घटाए थो, पोइ उनखे पैगाम फिक्र थो ॾियां त पंहिंजे अक़ीदे जी इस्लाह कर। रुगो हुजूर खे नूर चई हुजूर जे मक़ाम मर्तबे जो इनकारी न थी, हुजूर जे मक़ाम मर्तबे खे घटाए न। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा। इते नूरानी मखलूक जो सरदार खिदमत ते मामूर आहे, खिदमत ते मामूर आहे। अब खिदमत उहो कंदो आहे, खिदमत उहो कंदो आहे जेको सम्झंदो आहे त जंहिंजी खिदमत कयां थो इहो मूंखां मक़ाम मर्तबे में वधीक आहे। अब ईअं थींदो आहे शागिर्द उस्ताद जी खिदमत कंदो,
को तहां वेठा हूंदो आलिम सगोर ईंदो उन्हनि जी ख़िदमत जे लाइ बीठा हूंदो त आलिम आहे इज़त में वधीक आहे मक़ाम मर्तबे में वधीक आहे उनखे कुर्सी ते विहारींदो उनजे लाइ लोटो पाणी जो भरींदो त साईं वुज़ू करे ऐं साईं जेको आहे नमाज़ पढ़े दुआ करे असांजे लाइ दुआ घुरे इज़त हूंदी आहे दिलि में मक़ाम मर्तबो उनजो वधीक आहे त मेराज जे वाक़े मां बि इहो पैगाम मिले थो त हुज़ूर खे जेके सिर्फ़ नूर चवनि था उहे नूर चई करे हुज़ूर जे मक़ाम मर्तबे खे घटाइनि था छो त हुज़ूर बशरी मख़लूक जो सरदार आहे नूर सां गॾोगॾु हुज़ूर बशर बि आहे बशरी मख़लूक जो सरदार बि आहे उनजो मक़ाम मर्तबो अहिड़ो बुलंद आहे जो नूरानी मख़लूक जो सरदार ख़िदमत ते मामूर थियल आहे रुगो ॻाल्हि हिते ख़तम नथी थिए हुज़ूर जॾहिं निंड मां बेदार था थियनि हज़रत जिब्राईल खे ॾिसनि था फरमाइनि था जिब्राईल ख़ैर त आहे कीअं आयो आहे जिब्राईल थो चए ए अल्लाह जा हबीब रब मोकिलियो आहे तव्हांखे वठणु आयो आहियां आसमाननि जी सैर ते हलणो आहे अॼु आसमाननि जी सैर तव्हांखे कराइणी आहे जन्नत जी सैर कराइणी आहे अर्श मुअल्ला ते हलणो आहे सिदरतुल मुंतहा ते हलणो आहे अॼु रब तव्हांखे पंहिंजो दीदार कराईंदो अॼु तव्हांखे उन मक़ाम मर्तबे ते फाइज़ कयो वेंदो जंहिं मक़ाम मर्तबे ते सवा लख नबी जन्मा कोई नबी फाइज़ न थी सघियो अव्हांजे उन मक़ाम मर्तबे खे बयान करण जे लाइ अॼु मां आयो आहियां अव्हांखे वठी वञण जे लाइ आयो आहियां आका तैयार थो थिए आका फरमाए थो जिब्राईल वुज़ू करणो आहे जिब्राईल वुज़ू करणो आहे हज़रत जिब्राईल लोटो भरे थो आका जी ख़िदमत ते बीठो आहे आका वुज़ू फरमाइनि था बुराक सवारी अची थी वञे आका बुराक सवारी ते पंहिंजा कदम रखनि था उन बुराक सवारी खे स्पीड मिली थी वञे काइनात में जंहिं बि सवारी ते आका जा कदम लॻा उनखे सूरत मिली वई स्पीड मिली वई अॼु जेकॾहिं तूं बि चाहे थो त तोखे बि स्पीड मिले तोखे बि सूरत मिले ईमान में ताज़गी मिले ईमान में तेज़ रफ़्तारी मिले हुज़ूर जी ग़ुलामी इख्तियार कर तोखे बि ईमान में तेज़ रफ़्तारी मिली वेंदी जो हुज़ूर जंहिं बि सवारी ते कदम रखे थो उनखे सूरत मिली थी वञे तेज़ रफ़्तारी मिली थी वञे गौर कजांइ अम्मा हलीमा जी उन ॿुढड़ी उछड़ी ते अम्मा हलीमा मदीने खां निकिरे थी यसरफ खां निकिरे थी मक्का मुबारक अचे थी मक्के पहुचे थी हिकिड़ी ॿुढड़ी उछड़ी निहाल कमज़ोर उछड़ी खणी करे अचे थी ऐं जेका हलण में सभ खां लाग़र आहे नहीफ़ा हली नथी सघे ज़ोरी अम्मा हलीमा उनके मुहारम का वठी करे छिके करे रुगा हणी गुत्तू हणी उनके घेरे करे मक्के पहुंचाए थी सब का आखिर में वो उछड़ी मक्के पहुंचे थी ऐं वापसी थे जने मदीने जे मीर जा कदम लगन था उहाई कमजोर उछड़ी उहाई निहाल उछड़ी उनके सूरत रफ्तारी मिली थी वने भजदी थी वने दौड़दी थी वने सबनी सवारिन का अगते निकरी थी वने जो बिया पुछा था कन अम्मा हलीमा का अम्मा हलीमा छा कई पंजी सवारी खे केड़ी दवा खाएसी केड़ो इलाज कयोसी अचण महिल त हली कोन पी सके वापसी त सूरत रफ्तारी उनखे मिली वई अम्मा हलीमा जवाब थी दे अम्मा हलीमा जवाब थी दे सवारी जो कमाल न है कमाल सवार जो इन सवार जा कदम लगा हिन उठड़ी के तेज रफ्तारी मिली वई सूरत मिली वई जंहिं भी सवारी थे मदीने जे मीर जा कदम लगा उनखे बरक रफ्तारी मिली वई ऐं हिजरत वारी रात जॾहिं हज़रत अबू बकर आका जे कदमनि में अची करे वेहे थो हज़रत अबू बकर आका खे पंहिंजे मुबारक कुल्हनि ते खणे थो आका जा मुबारक कदम हजरत अबू बकर जे कुल्हनि ते पवन था हजरत अबू बकर थे थो पहाड़ी जो रस्तो हो खतरनाक रस्तो हो दुश्वार गुजार रस्तो हो पेरन में कंडा पिया लगन तकलीफ पई थे पहिरियों हलूं पिया तकलीफ त रस्तो हो पर जॾहिं मुझे कुल्हनि ते मदीने जे मीर जा कदम पिया अबू बकर के खबर ही न पई अबू बकर के रफ्तार मिली वई सूरत मिली वई स्पीड मिली वई अबू बकर गार जे दरवाजे ते वञी करे मिलियो ऐं मदीने जे मीर जा कदम अबू बकर जे कुल्हनि ते पिया मकाम अबू बकर खे उहो मिलियो जो दुनिया में भी अबू बकर जो मकाम आला यरफ़ा थी वियो त कायनात में भी अबू बकर जो मकाम आला यरफ़ा बुलंद थी वियो नारे तकबीर शान सिद्दीक़ अकबर शान सहाबा जंहिं भी सवारी के मदीने जे मीर जा कदम लगा उनखे सूरत रफ्तारी मिली वई अम्मा हलीमा जी उठड़ी ते लगा सूरत रफ्तारी मिली वई हजरत अबू बकर जे कुल्हनि ते लगा सूरत रफ्तारी मिली वई ऐं मेराज वारी रात बुराक ते मदीने जे मीर जा कदम लगा यो बुराक सवारी जो कमाल न हो बुराक सवारी जो कमाल न हो कमाल सवार जो हो कमाल मदीने जे मीर जो हो उन जा मुबारक कदम लगा उहा रफ्तार मिली जो आका फरमाइन था जाथे मुंहिंजी नजर पए थी उते बुराक सवारी जा कदम पवन पिया सूरत रफ्तारी मिली वई ऐं आका
मस्जिद अक्सा पहुंचो। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक्सा। मस्जिद अक्सा आका पहुंचो ऐं मस्जिद अक्सा में अंदर दाखिल थियो। ॾिसे पियो सवालक नबी मौजूद आहिनि, आदम मौजूद आहे, मूसा मौजूद आहे, ईसा मौजूद आहे, इब्राहिम खलीलुल्लाह मौजूद आहे, हज़रत अय्यूब मौजूद आहे, हज़रत सुलेमान मौजूद आहे, हज़रत यूनुस मौजूद आहे, हर नबी मौजूद आहे। सब बज़त से बीठा आहिनि, तमाम नबी बीठा आहिनि, सवालक अंबिया बीठा आहिनि, रसूल बीठा आहिनि, सब मस्जिद अक्सा में बीठा आहिनि। अल्लाह पंहिंजे मदीने जे मीर खे, पंहिंजे हबीब खे जॾहिं मस्जिद अक्सा पहुचाए थो, हज़रत जिब्राइल रब खां सवाल थो करे, या अल्लाह निमाज़ जो टाइम थी वियो आहे, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, मुसल्ले ते इमामत जे लाइ कंहिंखे अॻिते कयां, गौर कजांइ। हज़रत जिब्राइल जे सवाल ते हज़रत जिब्राइल थो चए, या अल्लाह हज़रत आदम खे अॻिते कयां, मक़ाम हज़रत आदम जो इहो आहे जंहिंखे तूं बणाए करे सफ़ीउल्लाह बणाए छॾियो, जंहिंखे तूं बणाए करे तमाम मलाइका खे हुकुम कयो त इनखे सजदो कयो, मस्जूद मलाइका बणाए छॾियो। उन आदम खे इमामत जे लाइ मुसल्ले ते अॻिते कयां, या उन इब्राहिम खे इमामत जे लाइ मुसल्ले ते अॻिते कयां जंहिंखे तूं खलीलुल्लाह बणाए छॾियो, जंहिंखे तूं निमरूद जी बाहि में, निमरूद जी बाहि खे जंहिंजे लाइ जन्नत जो बाग बणाए छॾियो, गुलो गुलजार बणाए छॾियो। हज़रत यूनुस खे अॻिते कयां, मच्छी जो पेट तूं जंहिंजे लाइ मां जो घर बणाए छॾियो। या अल्लाह कहिड़े नबी खे अॻिते कयां, कहिड़े नबी खे अॻिते कयां? हज़रत यूसुफ खे अॻिते कयां जेको हसीननि जो सरदार, जमीलनि जो सरदार, ऐं जेको जॾहिं कुएं में वञे थो, खूह में वञे थो, या अल्लाह उते बि तूं उनखे रिस्क थो ॾे, तूं उनखे मिस्र जो बादशाह बणाए थो छॾे। कहिड़े नबी खे अॻिते कयां? अॼु त हर नबी जो मक़ाम बुलंद आहे, हर नबी जो मक़ाम आला है, हर नबी जो मक़ाम अर्फ़ है। कहिड़े नबी खे अॻिते कयां? रब हुकुम थो ॾे, जिब्राइल 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 जंहिं जाइ ते मुंहिंजो महबूब हुजे उन जाइ ते इमामत जो हक़ ॿिए कंहिंखे कोन्हे। जिथे मुंहिंजो महबूब हूंदो उते इमामत मुंहिंजो महबूब कराईंदो। अॼु इमामत मुंहिंजो महबूब कराईंदो। सवालक नबी मुंहिंजे महबूब जे इमामत में निमाज़ अदा कंदा त क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे इहो पैगाम ॾींदो त मदीने जे मीर जो मक़ाम एॾो आला ऐं अर्फ़ा एॾो बुलंद हुयो जो जंहिं जाइ ते मदीने जो मीर मौजूद हुजे उन जाइ ते मुसल्ले ते इमामत कराइण जो हक़ नबीयनि खे बि नाहे, आदम खे बि नाहे, इब्राहिम खे बि नाहे, मूसा खे बि नाहे, ईसा खे बि नाहे। पोइ हसन चौहान जा ज़रूरतमंद मुस्लमानो अक़ीदो दुरुस्त कजो। अॼु जो मुल्लो हलवे जी प्लेट ते, भट जी देग ते मदीने जे मीर खे दावत करे पंहिंजे घर में घुराए थो ऐं माण्हुनि जो अक़ीदो गुमराह करे उन्हनि खे चए थो त मदीने जो मीर मुंहिंजी दावत ते आयो आहे। पोइ जॾहिं निमाज़ जो टाइम थिए थो इहो ई मुल्लो मुसल्ले ते निमाज़ जे लाइ अॻिते थी बीही थो रहे। पोइ जिथे मदीने जो मीर मौजूद हुजे उते मुसल्ले ते इमामत जो हक़ नबीयनि खे बि नाहे। त 14 सदी जे मुल्ले जी इहा मजाल जो मदीने जे मीर जी मौजूदगी में इमामत कराए अक़ीदो दुरुस्त कर, या त मदीने जे मीर खे हाज़िर नाज़िर मञण छॾे ॾे या अॼु खां पोइ मुसल्ले ते इमामत करणु छॾे ॾे। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान मुस्तफा, नारे तकबीर। मेराज जे वाक़े मां अक़ीदे जी दुरुस्तगी जो वॾे में वॾो पैगाम थो मिले। अॼु जे मुल्ले खे चओ या त अॼु खां पोइ हुज़ूर खे हाज़िर नाज़िर मञण जो अक़ीदो छॾे ॾे, चओ त हुज़ूर हाज़िर नाज़िर न आहे, या त इहो अक़ीदो छॾ। जेकॾहिं इहो नथो छॾे त पोइ अॼु खां पोइ मुसल्ले ते इमामत करणु छॾे ॾे। ॿिन्ही मां हिकिड़ो कमु करणो पवंदो, ॿई थी नथा सघनि। उम्मत जे अक़ीदे खे ख़राब थो करे, गुमराह थो करे हिननि सादालो मुस्लमाननि खे। अवां अक़ीदो दुरुस्त करणु चाहियो था त उलमाए देवबंद जी हिन स्टेज तां जो अक़ीदो दुरुस्त थींदो। उलमाए देवबंद जे हिननि इज्तिमाआत मां, हिननि बयानात मां अवां जो अक़ीदो दुरुस्त थींदो। ईंदा कयो उलमाए देवबंद जे हिन प्रोग्रामनि में अवां जो अक़ीदो दुरुस्त थींदो, ईमान मज़बूत थींदो, ईमान खे ताज़गी ऐं राहत मिलंदी। मेराज जे वाक़े जो वॾे में वॾो पैगाम इहो आहे त हुज़ूर जो मक़ाम मर्तबो काइनात में सभिनी खां बुलंद आला अर्फ़ है। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। पैगाम इहो थो मिले त तव्हां बि मदीने वारे मीर सां सभिनी खां वधीक मुहबत कयो, अब्बे अम्मा खां वधीक मुहबत कयो, औलाद खां वधीक मुहबत कयो, अज़ीज़ व अक़ारिब खां वधीक मुहबत कयो। मदीने जे मीर जो ज़िक्र ख़ैर कयो, मदीने जे मीर जे अख़लाक़ हसन जे मुताबिक़ ज़िंदगी बसर कयो, मदीने जे मीर जे नक्श कदम जे मुताबिक़ हलो। हिते बि कामयाब थी वेंदो त इंशाअल्लाह आख़िरत में बि कामयाब थी वेंदो। ॿियो को अमल कोन्हे
क़यामत जॾहिं इहो अमल रब जी बारगाह में पेश कंदासीं, या अल्लाह ॿियो को बि अमल न हो, गुनहगार रहासीं, ऐबदार रहासीं, सेहकार रहासीं, सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई, या अल्लाह ॿियो को बि अमल न आहे, बसि हिकिड़ो अमल आहे जो उलमा जे बयानात में वेंदा हुआसीं, दिलि जे सुकून सां इत्मीनान सां बयानात ॿुधी करे इहो पुख़्तो अज़म इरादो कंदा हुआसीं त इंशाअल्लाह असां बि पंहिंजी ज़िंदगी हुज़ूर जे सीरत सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारींदासीं। इहो पुख़्तो अज़म इरादो कयो, यकीन कामिल कयो, इंशाअल्लाह अल्लाह जी बारगाह में उम्मीद आहे त इन इरादे जे करे बि रब इंशाअल्लाह असांखे हुज़ूर जे सचनि उम्मतनि में शुमार कंदो इंशाअल्लाह। हिते बि हुज़ूर जा ग़ुलाम सॼा वेंदासीं त क़यामत जॾहिं बि हुज़ूर जे ग़ुलामनि में असांखे सॼो वेंदो इंशाअल्लाह। ऐं हिन प्रोग्रामनि जो बुनियादी मक़सद बि इहो आहे, प्रोग्राम जो बुनियादी मक़सद भी हो त अक़ीदो दुरुस्त थे, अक़ीदे जी इस्लाह थे, उलमाए कराम अचन बयानात ॿुधाइनि, ॿुधी करे ईमान खे ताज़गी बख़्शूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है त अल्लाह ताला असांजे हिन अक़ीदे खे दुरुस्त बनाए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ईमान खे मज़बूत बनाए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुज़ूर जी मुबारक सीरत सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर